नाज़रीन, रोहिणी तालका अस्पताल के एमरजेंसी वार्ड में सरकारी अमलो ड्यूटी तां गायब हुजण करे 10 साल बाड़ो ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फराहम करे रहियो, जंहिंजी वीडियो SS न्यूज़ हथ करे वरिती आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त बाड़ो ज़ख़्मियुनि जी ट्रीटमेंट करे रहियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सखर मां ब्यूरो चीफ AD घनियो। जी AD घनियो, छा तफ़सील आहिनि? जी, रोहिणी तालके अस्पताल की इंतजामिया पारा तवज्जो न ॾियण करे इमरजेंसी सेंटर में ड्यूटी कंदड़ सरकारी अमलो गायब हुजण करे 8-10 सालन के ॿारनि पारां जेको आहे त तिबी इमदाद लाइ ईंदड़ माण्हुनि जी ड्रेसिंग ऐं पटियूं करण जो इंकशाफ थियो आहे। दौरान इलाज ॿारड़े पारां ट्रीटमेंट करण जी वीडियो क्लिप के जेको आहे त कैमरा जी अख सां महफ़ूज़ बणायो वियो आहे। अवांखे ॿुधाईंदो हलां त जेकी शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि सॼे तालके में झेड़ा थींदा आहिनि ऐं झेड़े दौरान माण्हू ज़ख़्मी थींदा आहिनि। जेके ज़ख़्मी हालत में मौत ऐं ज़िंदगीअ जी जंग विड़ी रहिया हूंदा आहिनि, उन्हनि ज़ख़्मियुनि खे ऐं वरी रोड हादसनि में ज़ख़्मी थींदड़ माण्हुनि खे तिबी इमदाद जूं सहूलियतूं फराहम करण लाइ रोहिणी तालके अस्पताल पहुचायो वेंदो आहे। अक्सर इमरजेंसी सेंटर में ड्यूटी कंदड़ अमलो न हुजण करे ऐं ख़ासि करे राति जे टाइम दवाउनि जी हथरादू खोट सबबि जेको आहे त उन्हनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में सखर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वेंदो आहे। केतिरा ई वीचारा ज़ख़्मी ज़ख़्मनि जा सूर नसंदे रस्ते में ही पंहिंजी जेका त ज़िंदगी जी जंग हाराए वेंदा आहिनि। अहिड़ा वाक़िया केतिरा ई रिकॉर्ड थी चुका आहिनि। इमरजेंसीअ जो मक़सदु 24 कलाक डॉक्टरनि ऐं ॿिए अमले खे ड्यूटीअ ते मौजूदु रहणु लाज़िम हूंदो आहे, जेके जेको आहे त पंहिंजूं ड्यूटियूं न पिया कनि, जंहिंजो सबूत ही ॿारड़ो आहे जेको अमले जे गायब हुजण करे जेको आहे त ज़ख़्मियुनि जी ट्रीटमेंट करे रहियो आहे। जी।